दोस्तो इंतिहाई ॾुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे। छा कहिड़ा सूर बयानु कजनि सिंध जा। 11-12 सालनि जी उमिरि जो सोहबत नाइच छोकिरो जेको नाइच ॻोठ मां अॻवा थियो 1 महीनो हिन कहर जी गर्मियुनि में जेको धाड़ेलनि वटि आहे, 1 महीने खां धाड़ेलनि वटि आहे ऐं अॼु धाड़ेलनि हुन जे वीडियो जारी कई आहे। ज़ंजीर में ॿधल हिन मासूम ते तशदुद कयो थो वञे। हो वीचारो सिराइकी में दाऊं थो करे त कीअं बि करो मेको आज़ादु कराओ, कीअं बि करो मेको हिन ज़ालमा खां छुड़ाओ, कीअं बि करो मेरी मदद करो, पंहिंजे मालिकनि खे इलाज थो करे। हीअ आहे मुंहिंजी सिंध। हिन जे सूर जी कंहिंखे दांह ॾिजनि। न चीफ जस्टिस थो ॿुधे सिंध जो, न चीफ मिनिस्टर थो ॿुधे, न IG थो ॿुधे, को बि राणो राणी कोन्हे। 12 सालनि जा ॿार बि कंहिं समाज में अॻवा थींदा आहिनि ऐं हेफ़ त वरी उन्हनि ते आहे, उन्हनि धाड़ेलनि ते, उन्हनि वहशियुनि ते, उन्हनि ज़ालिमनि ते जेके मासूम ॿारड़ा अॻवा था कनि ऐं वरी उन्हनि जो भुंग वठी पंहिंजा ॿार था पारनि। हेफ़ अथनि यार। पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख़्वाड़ खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।